अज जमीयत उलमा इस्लाम तालबा खानपुर जतोई साहब बिरादरान को बल्दियाती इलेक्शन के हवाले से पान में सेटअप किया अज असा गॾिजी करे डॉक्टर साहब असा उन हवाले से प्रेस के लिए आया हूँ। इतने असा यो ऐलान किया था अवाम की भलाई के लिए अवाम की खिदमत के लिए असा ही इतिहाद जोड़ियो है। इंशाअल्लाह इन जा सुठा नताइज निकरदा। अल्लाह में उम्मीद आ असा अगते भी पान में गॾिजी हलंदासीं। इन इलाइके इन कौम इन बिरादरी के लिए इन इतिहाद में बेहतर होंगी। अल्लाह में असा बेहतर उम्मीद रखूँ था। अल्लाह से इन इतिहाद के कामयाब बनाईंदो। अच्छा सी काल डॉक्टर साहब ये आप लोगों ने सेटअप बनाया है सर, ये बल्दियाती इलेक्शन के लिए सिर्फ या आने वाले जो जनरल इलेक्शन होंगे उनके लिए सारा सेटअप बना दिया गया है और ये सिर्फ खानपुर तहसील के लिए बनाया गया, पूरे जिले के लिए बनाया गया है? फिलहाल जो है खानपुर तहसील में हमारा सेटअप है। हमारी उम्मीदें आगे भी हैं शराइत एक ॿिए सां कोई कोन्हे। असां उन्हनि सां ताउन कंदासीं, उहे असां सां ताउन कंदा। सभु आवाम जे भलाई जे लाइ गॾिया। विरासत कीअं थी आहे? तक़सीम उन्हनि में अधु वधि आहे त असांजो अधु न। साईं पीपल्स पार्टी जा साथियो हिन वक़्तु 15 साल नाश्ते में रहिया। तव्हां खानपुर तालुके में केतिरो गॾिजी करे पीपल्स पार्टी जे खानपुर में छा फ़ाइदो ॾिनो? तव्हां उन्हनि जा क्या थी रहिया? फ़ाइदा उन्हनि जा तव्हां जे साम्हूं आहिनि। पीपल्स पार्टी सां असां इतिहाद में रहियासीं बि। साईं वारनि जो असां वटि एतिराम हुयो। हाणे असां सां उहे सेटअप में न ठहिया। उन्हनि जो असां वरी बि एतिराम कयूं था। असां हिन महिल सेटअप में आहियूं। वधीक असां काई शइ तव्हांखे नई का नथा ॿुधाए सघूं। तव्हांजे साम्हूं इलाइक़ो आहे, अवाम आहे, क़ौम आहे या हुकूमत आहे। साईं तव्हां था चओ त सेटअप में न ठहिया, उन खां पोइ तव्हां जतोई साहिबनि सां जतोई साहिबनि सां बि असांजूं ॻाल्हियूं हाणे सेटअप में हुयूं ऐं असांखे पीपल्स पार्टी सां बि ॻाल्हियूं हुयूं। असांखे पंहिंजी सूबाई क़यादत जो हुकुम हो त तव्हां ॿिन्हनि सां ॻाल्हियूं कयो। पोइ असां वेही पाण में मशवरो कंदासीं। असांखे सूबाई क़यादत ते रिपोर्ट ॾिनी हुई, रिपोर्ट ॾिनीसीं। असां मुतफ़िक़ बि पाण में इतिहाद में जमात ऐं जतोई साहिबान थी वियासीं। सूबाई हुकुम मिलियो। अॼु इहा प्रेस थी। अच्छा ज़िले में किथां थियो मुस्तक़बिल जी काई ॻाल्हि कोन्हे। फ़िलहाल अॼु जेको असांजो ऐलान आहे उहो तालुके खानपुर ते JUI ऐं जतोई साहिबान जो आहे। शहरयार ख़ान आयो हो। शहरयार ख़ान खे असां जवाबु ॾिनो होसीं त तालुके खानपुर में तुंहिंजो कुझु न आहे। असांजूं ॻाल्हियूं हलनि थियूं बि संगत सां। बाक़ी लखी ते पोइ ते ॻाल्हाईंदासीं। टाउन जी ॻाल्हि कजो त खानपुर टाउन में भी JUI जतोई साहिबान गॾिजी वेंदा, गॾिजी सेटअप चेयरमैन जो उम्मीदवार केरु हूंदो? JUI जो हूंदो या हिकु ॿिए जे रज़ा ख़ुशी सां तय कंदासीं। असां एतिरो पाण खे मज़बूत सम्झूं था जो कोई टोड़े न सघे। इंशाअल्लाह। साईं डॉक्टर पार्टी ऐं मरहूम जुनैद चुमरे साहब सां जेका बुनियादी इलेक्शन जी इताद थियो हो, बाद में वरी जेको ज़िले आदमी जो इताद थियो, छा ही बुनियादी इलेक्शन जेका तालुके खानपुर जी जतोई साहिबनि सां विड़ी वेंदी, पोइ जॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल जी इलेक्शन हूंदी या टाउन कॉलोनी खानपुर जी इलेक्शन हूंदी, पोइ तव्हां आज़ादु आहियो ॿीहर ॻाल्हियूं? असां बाहमी मुशावरत सां अॻिते जेको भी मरहलो ईंदो कदम रखंदासीं। क्या समझते हैं सर आप JUI की क़यादत है माजी में सिंध से जो है वो कामयाबी हासिल नहीं कर सकी, आप समझते हैं जो आप तरफ जा रहे हैं कि बेहतर भी आप लोगों ने रास्ता इख्तियार किया और माजी में आपकी गलतियाँ थी जिसकी वजह से JUI को बड़ी नुकसान उठाने पड़े पूरे सिंध में और जिला शिकारपुर में? हमारी यही सोच है कि ये आज का इत्तेहाद हमारी फतह का पहला कदम है।